बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वॉचिंग एनालिसिस रूम। आहियां लैला निसार। सब खां पहिरीं ख़बर शामिल कंदासीं त स्कॉटलैंड में अॼु अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं उन खां अलावा बरतानवी वज़ीर आज़म सर कीयर स्टारमर जे विच में उन्हनि जी प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे। गज़ा सूरत हाल ते उन्हनि हिकिड़ी मीडिया टॉक कई आहे जंहिंमें गज़ा सूरत हाल ते डिस्कशन थी पई, पर तमामु घणा सवाल उथनि पिया। हिकु त जेके उन्हनि ॻाल्हियूं कयूं पई त सदर ट्रंप चवनि था त गज़ा में जेके इमदादी मर्कज़ आहिनि उन्हनि खे बहाल कयो वञे, ऐं ॿिए पासे हू चवनि था त हमास सां डील करणु मुश्किल आहे। न सिर्फ़ु एतिरो पर इमदादी फराहमी जी बि ॻाल्हि ॿोल कई वई आहे त इमदादी फराहमी में कंहिं क़िस्म जी का रुकावट न अचणु घुरिजे, सदर ट्रंप चवनि था। ऐं जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं बरतानवी वज़ीर आज़म जी सर कीयर स्टारमर, उन्हनि अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस में कहिड़ियूं अहम ॻाल्हियूं कयूं आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त हू असां ॿई ॼाणियूं था, यानी हू पंहिंजी बि ॻाल्हि कनि था ऐं अमरीकी सदर जी बि, त असांखे जंग बंदी जी तरफ़ वञिणो आहे। पर नाज़रीन सवाल इहे पैदा थियनि पिया, हिकु तरफ़ ट्रंप चवे पियो त हू हमास सां डील न कंदो, ऐं ॿिए पासे यानी ॾाढी डिप्लोमेटिक क़िस्म जा स्टेटमेंट्स छा सवाल रखंदासीं, छा हू ट्रंप ॾियण जी कोशिशि करे पियो, ऐं गज़ा सूरत हाल बाबति या जंग बंदी बाबति अमरीका केतिरो सीरियस आहे, छा बरतानिया जी जेकॾहिं ॻाल्हि कई त उन ते प्रेशर डेवलप करण जी कोशिशि करे पई। अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस बाबति वधीक सारे एनालिस्ट ही छा राय आहे उहा असां तव्हांजे आरो रखंदासीं। ॿिए पासे डिस्कस कंदासीं शिकारपुर में हिकु वाक़ियो पेश आयो आहे, यानी जैकबाबाद जे वेझो सुल्तानकोट ऐं शिकारपुर जे विच में जाफर एक्सप्रेस ते हिकु दफ़ो ॿीहर हमिलो थियो आहे। ॿीहर हिकु दफ़ो जाफर एक्सप्रेस निशाने ते आहे, ऐं हीअ जेकी ट्रेन आहे नाज़रीन उहा पेशावर खां कोयटा वञी रही हुई। सो को जानी नुक़सानु न थियो आहे ऐं सभिनि पैसेंजर्स जे लाइ इहो ॼाणायो वञे पियो त उनखे बाहिफ़ाज़त तरीक़े सां रेस्क्यू कयो वियो आहे। सो वधीक असां सवाल इन बाबति बि उथारींदासीं त नेचर ऑफ ब्लास्ट छा आहे, ऐं फॉरेंसिक्स स्क्वाड जी ॻाल्हि कयूं, बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड हुजे थो, उन कहिड़ा एविडेंसिस कलेक्ट कया आहिनि, कलेक्ट करण में कामयाबु थियो आहे या न, यानी जा हैंडलर्स इन वाक़े जा केरु आहिनि, इन ते असीं डिस्कशन कंदासीं प्रोग्राम में अॻिते हली करे। टे पासे सखर जे 15 खां वधीक SHO खे सज़ा ॿुधाई वई आहे DIG सखर पारां। सखर डिवीजन जी ॻाल्हि करे रही आहियां। सो छो त उहे जेके SHOs आहिनि कुझु गैर क़ानूनी सरगर्मियुनि में मुलविस आहिनि ऐं अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु उन्हनि कयो पिए। वधीक हिननि जा छा तफ़सील आहिनि उन ते असां अॻिते हली करे ॻाल्हाईंदासीं। पर ॿियो हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो आहे नाज़रीन, गैरत जे नाले ते क़तल उहे रुकजंदा असांखे नज़र न अचनि पिया। केतिरा बि शोज़ थियनि पिया, मीडिया ॻाल्हि करे पियो, या उन खां अलावा सिविल सोसाइटी पंहिंजो वक़्त ते आवाज़ उथारे पई, पर उन बावजूद बि असांखे हीअ शइ रुकजंदे नज़र न अचे पई। या वधीक इन गैरत जे नाले ते क़तल जी शयुनि जे लाइ जी रोकथाम जे लाइ छा करणु घुरिजे। सो जिरगे जे हुकुम ते नाज़रीन हिकु ॿी हवाजाई अफ़सोस सां क़तल थी आहे, ऐं गैरत जे क़तल त ख़ैर हिनखे न चवणु घुरिजे बिकॉज़ देयर इज़ नो ऑनर इन किलिंग। 19 सालनि जी मक़तूला ॼाणाई वञे थी ऐं हुन शादी कई हुई पंहिंजी पसंदि सां। सो बाद में अदालत में बि हुन बयान रिकॉर्ड करायो हुयो त हुन कुझु ख़दशनि जो इज़हार कयो हुयो पंहिंजी सिक्योरिटी खे वठी करे, ऐं नतीजो ख़ैर अफ़सोस सां इहो वञी करे निकितो आहे त हाणे हू असांजे विच में कोन रही आहे। सो इन ते असीं वधीक डिस्कशन कंदासीं। ॿिए पासे इन ई सां मिलियल जुलियल हिकिड़ो वाक़ियो आहे कराची जे समुंड किनारे वेझो बि हिकु जोड़े जो लाश हथ आयो आहे ऐं मक़तूल वटां कुझु सामान बि बरामद थियो आहे ऐं हिननि जो तालुक़ु गुजरांवाला सां आहे। सो वधीक असां हिन बाबति बि पंहिंजे रिपोर्टर खां ॼाणींदासीं त हीअ सभु छा मामिलो आहे। सो वधूं था प्रोग्राम शुरू कयूं था प्रोग्राम। हिन वक़्तु मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तज़िया निगार मोहसिन बबर साहब, उहे सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम मोहसिन साहब, वेलकम टू द शो। ऐं ॿिए पासे मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तज़िया निगार इमदाद सूमरो साहब। इमदाद साहब अस्सलाम वालेकुम, अवांखे बि मलिकार चवां थी। सो इमदाद साहब जी इजाज़त खां शुरूआत मोहसिन साहब खां करे वठूं था। मोहसिन साहब सभ खां पहिरीं त जाफर एक्सप्रेस ते असीं ॻाल्हाए वठूं था। जाफर एक्सप्रेस ते ॿीहर अटैक थियो आहे जैकबाबाद जे वेझो। सो ही सुल्तानकोट ऐं शिकारपुर जे विच में ख़ुशकिस्मती सां को जानी नुक़सानु त न थियो आहे, पर ज़ाहिर आहे हिकु माण्हू उन जे लाइ ॼाणायो वञे पियो त हू ज़ख़्मी आहे। पर हाणे हिनखे कहिड़े कॉन्टेक्स्ट में ॾिसण जी ज़रूरत आहे। पहिरियों जेको बलूचिस्तान में वाक़ियो थियो, छा हिन जो मतिलबु इहो आहे त हाणे बलूचिस्तान में दहशतगर्दी जा जेके वाक़िया आहिनि उहे सिंध में बि थियनि था, सिंध जे इलाइक़नि में बि, ऐं इहा केॾी वॾी ख़तरे जी ॻाल्हि आहे। इंतिज़ामिया केतिरो अलर्ट तव्हांखे नज़र अचे भई इहे थी आख़िर छो पियो? रेलवे लाइन्स ते दहशतगर्द जा वाक़िया थियनि पिया, इहो नवां न आहिनि। सिंध में काफ़ी वाक़िया थियनि पिया ऐं इहो क्लस्टर्स में थियनि था ऐं उन्हनि जा एरियाज़ आहिनि जिथे कनि था। शिकारपुर बेसिकली बलूचिस्तान जो गेट आहे सिंध में। जेकॾहिं शिकारपुर ज़िलो आहे, हितां जेके आहिनि माण्हू ईंदा वेंदा रहिया आहिनि। हितां जो शिकारपुर में काफ़ी दहशतगर्द जा वाक़िया ॿिया बि थी चुका आहिनि। हिते हिकिड़े इमाम बारगाह ते बि हमिलो थी चुको आहे, हिकिड़े जुलूस ते बि हमिलो थी चुको आहे। पोइ हिते लोकल
हुननि जा हैंडलर्स मौजूदु आहिनि। जेतोणीकि उन्हनि जी नौयत मज़हबी नौयत हुई पहिरीं, ही थोरो ॿिए क़िस्म जा हमला नज़र अचनि था, जेको ट्रेंड नज़र अचे थो। पर इनखे हाणे जोड़िजे, सिंध सां जोड़िजे या बलूचिस्तान सां जोड़िजे, इनजी ख़बर न आहे, पर ज़रूरु जाफ़र एक्सप्रेस खे निशानो ठाहिण जी कोशिशि कई वई आहे। इन जो मक़सदु आहे त इहो इन जो तालुक़ु बलूचिस्तान सां थी सघे थो। बलूचिस्तान जी सूरत हाल तव्हांखे ख़बर हूंदी, ताज़ा तरीन हिकिड़ो ॿियो इतलाब आहे जेको हाणे 2 ॾींहं पहिरीं थियो आहे, जेको मोहसिन नक़वी साहब ट्वीट बि कयो हो त जेके ज़ाइरीन वञनि था बाय रोड, बाय ट्रेन या बाय रोड, उहो रस्ता हाणे उहो रस्तो बंदि थी वियो आहे फ़िलहालु 1 साल जे लाइ। चवनि था त हिन दफ़े न वञी सघंदा, सिक्योरिटी सिचुएशन ठीक है। हिन जो मक़सदु आहे बलूचिस्तान जी सिक्योरिटी सिचुएशन खे कंट्रोल करण लाइ कोशिशूं थियनि पियूं। ऐं हीअ जेके इवन कानवाय में बि बसूं ऐं ट्रेनूं वञनि थियूं, पर ट्रेन त कानवाय में नथी वञे, सिक्योरिटी बि वधाए वञे थी। पर लॻे ईअं थो त हिन पासे अञा कुझु वीक एरियाज़ आहिनि जिते कमु करण जो। त शिकारपुर में इहो जेसिताईं ख़बर न पवंदी त हिन जा हैंडलर्स जेके आहिनि लोकल केरु आहिनि, ऐं उहो हिकिड़ी कम्यूनिटी जे बारे में चवंदा आहिनि त शिकारपुर में हुननि जा हैंडलर्स मौजूदु रहंदा आहिनि ऐं उहे फ्रीक्वेंटली ट्रेवल कनि था बलूचिस्तान ऐं सिंध में। ऐं पोइ उन्हनि जा जेके माण्हू आहिनि उहे रिसेवण मां मिलनि था, शिकारपुर मां मिलनि था, हिन एरिया में कमु कंदा। पर ॾिसणो इहो आहे त इहो प्योरली लोकलाइज़्ड आहे या जो बलूचिस्तान सां लिंक आहे। इहो हाणे सिक्योरिटी असांजा इदारा जेके हिन ते कमु कनि पिया ऐं एडमिनिस्ट्रेशन जेका आहे उहा ई ॿुधाए सघे थी त हिन एरिया में हिन क़िस्म जो हमिलो जेको आहे या हिन क़िस्म जी कोशिशि कई वई आहे, इन जो छा मक़सदु आहे ऐं हिन जे पोयां कहिड़ा मुहरका थी सघंदा। पर हैविंग सेड दैट, असांजा सिक्योरिटी इदारा, असांजी पुलिस ख़ासि तौर ते स्पेशल ब्रांच ऐं लोकल जेका डिस्ट्रिक्ट जो पुलिस आहे, उन्हनि खे थोरो हाई अलर्ट ते वञिणो पवंदो, स्पेशली इन दोज़ एरियाज़। त जीअं हिकिड़ो त उते अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे, धाड़ियल फैक्टर, ॿियूं शयूं आहिनि, पर हीउ जेको कमु थींदो सिर्फ़ु इंटेलिजेंस खां सवाइ न थी सघंदो। त इन करे इंटेलिजेंस असांजी जेकॾहिं हाई अलर्ट, लोकल इंटेलिजेंस जी ॻाल्हि पियो कयां, उहा हाई अलर्ट थिए ऐं इन्हनि इलाइक़नि में ॾिसे छा मसइला आहिनि। छाकाणि असां नथा अफोर्ड करे सघूं त सिंध में अची को दहशतगर्दी करे ऐं कहिड़ो बि सियासी या ॿियो को बि दहशतगर्द जो नज़रियो हुजे, सिंध जो माण्हू कॾहिं बि क़बूल न कंदो दहशतगर्दी। इन एनी केस, एनी फॉर्मेट जेको आहे, सिंध जो माण्हू कॾहिं बि, चाहे मज़हबी हुजे, चाहे उहो नस्ली हुजे, चाहे ॿी का बि हुजे, सिंध जो माण्हू सियासी जिदोजहद में पंहिंजी यकीन रखे थो, जमहूरी जिदोजहद में यकीन रखे थो। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि सां इहो सिंध जो कल्चर ऐं सिंध जो जेको स्पिरिट आहे, रूह आहे सिंध जी, उहा कॾहिं बि हिनखे क़बूल न कंदी। तंहिंजे करे इहे जेको बि कोशिशूं कनि पिया, इहे सिंध जा मुखालिफ़ थी सघनि था, इन्हनि कॾहिं बि सिंध सॼण नथा चई सघनि। ठीकु आहे, यानी तव्हांजो चवण जो मक़सदु इहो आहे त हिन जा हैंडलर्स यकीनन सिंध में मौजूदु ज़रूरु आहिनि ऐं उन हवाले सां इन्वेस्टिगेट करण जी अशद ज़रूरत आहे। अंदाज़ साहब जी तरफ़ हलूं था। अंदाज़ साहब, ही तव्हां छा सम्झो पिया, अॼु जेको जाफ़र एक्सप्रेस ते अटैक थियो आहे, ज़ाहिर मज़म्मतूं त थियूं आहिनि ऐं हिनखे सही नमूने सां इन्वेस्टिगेट करण जी ॻाल्हि कई वञे पई, पर ही छो आख़िर थिए पियो? तव्हां इनखे कहिड़े कॉन्टेक्स्ट में ॾिसो पिया? यानी पहिरीं बलूचिस्तान में वाक़ियो थियो, हाणे सिंध ताईं अची करे ॻाल्हि पुगी आहे, त छा हाणे इहो ईज़िली आसान बणिजी वियो आहे, सोलो बणिजी वियो दहशतगर्दनि जे लाइ हिते टारगेट करणु हिन ट्रेन खे? महिरबानी लाला, ॾिसो, ॿिनि क़िस्म जूं वारदातूं सिंध में मुसलसल थींदियूं रहनि थियूं। जीअं मोहसिन साहब ॻाल्हि कई त हीउ को सिंध में रेल जी पटड़ीअ ते हमिलो करणु या उनखे धमाके सां उॾाइणु या किरे करे चलाइणु, इहो को नओं वाक़ियो कोन्हे, नई वारदात कोन्हे, इहा थींदी अचे थी पई। इन जो हीउ जेको वाक़ियो आहे, माज़ी में त कुझु मक़ामी जेके पंहिंजो ग्रुप्स हूंदा हुया, उहे ज़िमेदारी क़बूल कंदा हुया या रियासत में इल्ज़ाम लॻाईंदी हुई। पर पर्टिकुलर जेको हीउ जाफ़र एक्सप्रेस वारो वाक़ियो आहे, इनखे ॾिसिजे त इहो बलूचिस्तान सां हिन जो तालुक़ु जुड़े बि थो ऐं कुझु ग़ैर तस्दीक शुदा जेके शयूं आहिनि उहे साम्हूं अचनि थियूं त हुन में का हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे, उन इहो क़बूल कयो बि आहे। छाकाणि त कुझु इन क़िस्म जूं शयूं अञा ताईं सरकारी तौर ते साम्हूं न आयो त कंहिं कयो आहे, पर हाणे उन में ज़ाहिर बलूचिस्तान में जेके पंहिंजो दहशतगर्द तंज़ीमूं आहिनि, उन्हनि सां लिंक जेको आहे उहो जुड़ंदे नज़र अचे थो पियो। छाकाणि त हिकिड़ो ऑर्गेनाइज़ तरीक़े सां जेको कोशिशि इहा कई वञे पई जाफ़र एक्सप्रेस ते हमिलो, उन खां पोइ तव्हां ॾिसो त बसुनि ते मुसाफ़िरनि खे सुञाणप करे बसुनि मां लाहिणु, वरी जेको खुज़दार में APS जी बस गाॾीअ ते हमिलो करे मासूम ॿारनि खे या ॿारनि खे क़तल करणु, शहीद करणु, इहो ट्रेंड आहे। उन खां पोइ हुनजो रद्दमल या रिएक्शन इहो आयो आहे त जेका हुकूमत आहे या रियासत आहे, उन्हनि बलूचिस्तान में हिकिड़ो टाइम मुक़ररु करे छॾियो आहे, बाबा फलाणे टाइम खां फलाणे टाइम ताईं जेको आहे शाहराउन ते जेके ॾींहर बि अचां पई। हिन असां सां टेलीफोन लाइन ते डेप्यूटी कमिश्नर DC शिकारपुर शकील अबड़ो साहब मौजूदु आहिनि, उन्हनि सां इन वाक़े बाबति कुझु अहम ॻाल्हि ॿोल करे वठूं था। अस्सलाम वालेकुम शकील साहब, थैंक यू वेरी मच फॉर टेकिंग द टाइम आउट। उमेद आहे मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं ईंदो हूंदो। सर, अॼु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, पर असां तव्हां जी तरफ़ खां कुझु डिटेल्स ॼाणणु चाहींदासीं त
नेचर ऑफ ब्लास्ट छा आहे, कहिड़े वक़्तु ही वाक़ियो पेश आयो ऐं हिन वक़्त ताईं छा कोई एविडेंस कलेक्ट थी सघियो आहे? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थैंक यू अदी। यकीनन असां हिन ते इन्वेस्टिगेट कयूं था पिया ऐं प्रोब बि कयूं था पिया त कहिड़ी नोयत जो हिन में आईडी मटीरियल यूज़ थियो। बम डिस्पोजेबल स्क्वाड वारा पंहिंजा एविडेंस कलेक्ट करे चुका आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला जल्द ई हू पंहिंजी रिपोर्ट ॾींदा ऐं ॿुधाईंदा त कहिड़े क़िस्म जो ब्लास्ट आहे ऐं छा हिन में वाक़ियो पेश आयो आहे। सही सर, पोइ इन्वेस्टिगेट हिनखे कहिड़े कॉन्टेक्स्ट में कयो वञे पियो, छो त जेकॾहिं ही हाणे सिंध जी हदुनि में यानी इनसाइड ज़ाहिर ई सिंध ई थियो आहे त अहिड़े क़िस्म जा जॾहिं वाक़िया पेश थियनि था त पोइ हिननि जा हैंडलर्स, इन जो मतिलबु आहे त सिंध में ई मौजूदु आहिनि जेके फैसिलिटेट कंहिं न कंहिं हवाले सां कनि था, त छा तव्हां उन्हनि ताईं पुॼण में कामयाब थिया आहियो? यकीनन असां हिनखे मल्टी प्रॉन स्ट्रेटेजिक एडॉप्ट कंदासीं, शयूं ॾिसंदासीं त ज़रूरु हिन जा के हैंडलर्स थी सघनि था, पॉसिबिलिटी असां वटि बि मौजूदु हुजनि ऐं पाण ज़रूरु हिनखे इन्वेस्टिगेट कंदासीं हर कॉन्टेक्स्ट खां। ऐं असां पंहिंजी सिक्योरिटी खे बीप अप करे छॾियो आहे। SSP शिकारपुर लॉ एनफोर्समेंट एजेंसी सां इनिशियली असांजी मीटिंग थी आहे ऐं असां कोशिशि कंदासीं त मुस्तक़बिल में बि अहिड़ो लाइ अमल इन क़िस्म जा वाक़िया हिते न थियनि। मुंहिंजो सवाल हिकिड़ो तव्हां खां हूंदो त डू यू सी एनी लिंक विथ बलूचिस्तान जो, छाकाणि सिचुएशन इहे वाक़िया अॻे बि थींदा रहिया आहिनि सिंध में, उहे लोकलाइज़ घणा रहिया आहिनि पटड़ियुनि ते धमाका करण या रोक। तव्हां हिनखे बलूचिस्तान सां जोड़ींदो, मज़हबी कंहिं मामले सां जोड़े सघो था, सिंध जे लोकल कॉन्टेक्स्ट में जोड़े सघो था? तव्हांखे अपेरेंटली ऑन द फेस ऑफ इनिशियली जेका प्राइमरी तव्हां इन्वेस्टिगेशन कई हूंदी उनमें तव्हांखे छा लॻे थो त इहो पहिरां केॾां वञनि था? सर इहो त ज़रूरु पहिरियां इन्वेस्टिगेट थींदो, पोइ ख़बर पइजी सघंदी त हिन जा पहिरां कहिड़े पासे वञनि था ऐं उहो ई मां तव्हांखे अर्ज़ु कयो त असां हिनखे मुख़्तलिफ़ रुखनि खां हिन जी जांच कंदासीं त हीअ बेसिकली वाक़ियो जेको असां वटि हिते थियो आहे, रूम मां थियो आहे, इहो असांजे लाइ हिकिड़ो आई ओपनर आहे ऐं मुस्तक़बिल में असां उनखे मुख़्तलिफ़ रुखनि खां ऐं मुख़्तलिफ़ एंगल्स खां सिक्योरिटी पर्पज़ जे हिसाब सां उनखे ॾिसंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त इंशाअल्लाह ताला। सर, पोइ हिन वाक़े जी रिपोर्ट खे केतिरनि ॾींहंनि में अवां पधरो कंदा, जेके तफ़सील आहिनि उहे तव्हां शेयर कंदा पोइ ज़ाहिर सभिनी सां? केतिरनि ॾींहंनि में रिपोर्ट पधरी थींदी तव्हांजे तरफ़ खां? इंशाअल्लाह सुभाणे ताईं BDS वारनि जी रिपोर्ट अची वेंदी, कंहिं कंक्लूजन ते पहुची सघंदासीं त हिनखे कहिड़े रुख सां हिन जी जांच खे अॻिते वधाइजे। ठीकु आहे, वॾी महिरबानी सर, तव्हां सां गॾु मौजूदु हुया डेप्यूटी कमिश्नर DC शिकारपुर शिंगला बड़ो साहब। हिते वठंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं ब्रेक खां ॻाल्हि कंदासीं नाज़रीन हिक ॿिए अहम इशू ते। सखर जे 15 खां वधीक जेके सखर जा SHOs आहिनि उन्हनि खे सज़ा ॿुधाई वई आहे, छा मामिलो आहे हिन ते ॻाल्हि ॿोल कयूं था राइट आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। हाणे हिकु ॿी ख़बर सां असां हुनखे डिस्कस कंदासीं त सखर डिवीज़न जे 15 खां वधीक SHOs खे सज़ा ॿुधाई वई आहे DIG सखर पारां। सो ही उहे SHOs आहिनि, इन ऑफिसर्स जे लाइ इहो ॼाणायो वञे पियो जेके गैर क़ानूनी सरगर्मियुनि में मुलविस हुया ऐं उन खां अलावा कुझु इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल बि कनि पिया। सो उन जे नतीजे में सखर डिवीज़न जे 15 खां वधीक सूबेदारनि ऐं अहलकारनि खे सज़ाऊं ॿुधाई वयूं आहिनि। सो ही SHOs जीअं तव्हां ॿुधायो तव्हांखे त कुझु सरगर्मियुनि में मुलविस हुया, इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल बि कयो पए, पर हाणे ही कहिड़े क़िस्म जो मैसेज वञे पियो हिनखे हिकिड़ी असां पॉज़िटिव कॉन्टेक्स्ट में ॾिसी सघूं था त हिननि SHOs खे सज़ा आई आहे DIG सखर पारां, या अमूमन तौर ते ईअं छो थिए पियो? छो त ही ज़ाहिर आहे हिकिड़ा अहिड़ा इदारा हुजनि था जंहिं ते आवाम जो ट्रस्ट हुजे थो, या ही SHOs जेके केसिस उन्हनि वटि वञनि था सिविलियंस जो वॾे पैमाने ते हुननि ते ट्रस्ट हुजे थो, पर उहे जॾहिं अहिड़नि सरगर्मियुनि में मुलविस निकिरनि था त कानून ते वॾा सवाल थी वञनि था। इहे असां डिस्कशन पंहिंजे एनालिस्ट सां करे वठूं था। इमदाद साहब जी तरफ़ां वेंदसि, बल्कि असां इमदाद साहब खे इहो बि चवंदासीं त हू जेकॾहिं जाफ़र एक्सप्रेस ते पंहिंजो कॉमेंट पूरो करणु चाहिनि त उहो बि करे सघनि था ऐं पोइ हिन मामले ते अची वञनि। जी इमदाद साहब, छा सम्झो पिया पहिरियों जाफ़र एक्सप्रेस ते जेकॾहिं तव्हां पंहिंजो कॉमेंट पूरो करे वठो ऐं देन ही वारो मामिलो? जी बिल्कुलु लैला, मूं गुज़ारिश इहा कई पे जाफ़र एक्सप्रेस वारे मामले ते त जेको ट्रेंड आहे, जेको रुझान आहे उहो इहो आहे त बलूचिस्तान जा जेके रोड रस्ता वीरान रहनि, बलूचिस्तान जो जेको आहे पंहिंजो कम्युनिकेशन आहे उहा हर क़िस्म जी ख़तमु थी वञे। दहशतगर्दी जे हिननि वारदातुनि जे नतीजे में ॾिसो त हुकूमत उते इहो फ़ैसिलो कयो आहे त हिकिड़ी मख़सूस टाइम ते जेको आहे रोड जेके आहिनि उहे बहाल हूंदा, उन खां सवाइ रोडनि ते गाॾियुनि खे मना कयो वियो आहे, मुसाफ़िरनि खे ऐं मुसाफ़िर बसुनि खे या आम जेके गाॾियूं आहिनि प्राइवेट गाॾियूं उन्हनि खे मना कयो वियो आहे त उहे सफ़र न कनि, सफ़र खां परहेज़ कनि। सो ही उन क़िस्म जो ट्रेंड लॻे थो पियो, इन जो तालुक़ु मूंखे डायरेक्ट बलूचिस्तान सां लॻे थो। मुसलसल इहा जेका जेकबाद वारी लाइन आहे
या निशाने ते आहे, कुझु ॾींहं अॻु बि इन क़िस्म जो वाक़ियो पेश आयो हुयो। सो ही मूंखे लॻे थो त उहो साॻियो जेको बलूचिस्तान में जेका दहशतगर्दी आहे, जाफ़र एक्सप्रेस ते जेको पुराणो हमलो थियो 11 मार्च ते, उन हमले जो ही हिकिड़ो मूंखे कड़ी लॻे थी। उन खां सवाइ जेके बसुनि मां माण्हुनि खे लाहे लाहे क़तलु कयो वञे थो, उनजी कड़ी लॻे थी। अच्छा, हाणे जेको सखर वारो मामिलो आहे, हाणे हिकिड़ो जेकर ॾिसजे त जेकर प्रॉपर इन्वेस्टिगेशन करे सज़ाऊं आयूं आहिनि त उनखे वेलकम करणु घुरिजे। पर थिए इहो थो त इन क़िस्म जा फ़ैसिला अॻे बि थियो हुयो, को पंहिंजो के पुलिस ऑफिसर जे ख़िलाफ़ कंहिं DIG जेकर मां ग़लति न आहियां, उनजे ख़िलाफ़ एक्शन खयो हो या अदालत मां वरी बहाल थी वियो हमरा। सो इन क़िस्म जूं शयूं बि थियनि थियूं। सो पको हथ विझी ऐं सबूतनि सां शयूं न रुगो करणु घुरिजनि बल्कि पब्लिक में बि आणणु घुरिजनि त बाबा फलाणे जेको काबू खान आहे उन कहिड़ी हरकत कई, उन ते कहिड़ो इल्ज़ाम आहे, उनजो धाड़ेलनि सां को ताल्लुक़ आहे, उन माण्हू अगवा कराया पे, माण्हू छॾाया पे। पर दादा साहब SHOs जी इंपॉर्टेंट डेजिग्नेशन हुजे थी पुलिस में, अवाम उन्हनि ते एतिरो ट्रस्ट करे पियो, पर उहे जेकर अहिड़नि सरगर्मियुनि में इन्वॉल्व थियंदा त पोइ ही असां कहिड़ी तरफ़ वञूं पिया? उहो ये ॻाल्हि कयां थो त हर हिकु जी प्रॉपर ॿुधाइणु घुरिजे त बाबा असांखे जेको आहे SHO फलाणे खे असां हिन इल्ज़ाम में जेको आहे उनखे ही सज़ा ॾिनी आहे, फलाणे जो तालुक़ फलाणे ॾुआरी गैंग सां हुयो, फलाणो जेको आहे उहो धाड़ा पियो हणाए, फलाणो फुरूं पियो कराए, फलाणो रिश्वत पियो वठे, फलाणो जेको आहे ज़ाती पाथारी पियो हलाए। सो इहो हिकिड़ी शइ साम्हूं अचणु घुरिजे त जीअं सुभाणे जेके ॿिया कनि था उन्हनि खे ख़बर पए बाबा उनजे नालनि सां गॾु उन्हनि जो जेको ॾोह आहे, उनजा जेके जुर्म आहिनि, उनजो कचो चिठो अवाम ताईं ईंदो। सो इहो ज़रूरु थियणु घुरिजे। जेकॾहिं इहो ॿुधायो वञे त 15 ॼणनि खे असां जेको हटाए छॾियो आहे या उन्हनि खे मैक्सिमम छा सज़ा हूंदी, उन्हनि खे लाइन हाज़िर करे छॾणु। लाइन हाज़िर करण खां सज़ा कोन हूंदी आहे पुलिस में, सस्पेंड करण खां सज़ा कोन हूंदी आहे। इहो ॿुधाइजे ऐं ॿुधाइजे सबूतनि सां, ईअं न त कंहिं ते हरूभरू कंहिंजी कावड़ हुजे त उन सां जुठ करे छॾिजे बाबा हाणे उनखे हटाए बि छॾिजे ऐं पोइ कूड़ा सचा सबूत खणी जेको आहे उनखे उहो साम्हूं आंदा वञनि। न, असली सबूत जिन सबूतनि जी बुनियाद ते सम्झो वञे पियो त बाबा इहे ऑफिसर जेके आहिनि या SHOs जेके आहिनि क़ाबिल न आहिनि त पुलिस में रहनि, उहे सबूत माण्हुनि अवाम ताईं आणणु घुरिजनि। सज़ा कहिड़ी आहे इहा मूंखे ख़बर न आहे, ख़बर जेका आहे मुकमल जेकॾहिं तव्हां ॿुधाईंदो त ख़बर पवंदी त सज़ा आई कहिड़ी आहे, छा जी सज़ा कहिड़ी आहे उन्हनि खे, ऐं उन्हनि ते इल्ज़ाम कहिड़ा आहे, इहे साम्हूं शयूं अचणु घुरिजनि। इल्ज़ाम त कोन आहिनि पर सज़ा ॿुधाई वई आहे त जीअं इंक्रीमेंट आहे उन्हनि खे रोकण जो हुकुम ॾिनो वियो आहे या प्रमोशन्स खां मना कई वई आहे, अहिड़े क़िस्म जी शयूं साम्हूं आयूं आहिनि। बाक़ी लैला इहा का सज़ा कोन्हे, अच्छा, इहा का सज़ा कोन्हे। जेकॾहिं इल्ज़ाम साम्हूं अचे त पोइ ख़बर पए त केॾो वॾो इल्ज़ाम आहे, केॾी वॾी सज़ा आहे। ही उहा आहे डिसिप्लिनरी ख़िलाफ़ वर्ज़ी जेके सज़ाऊं थींदियूं आहिनि न, ही उहे आहिनि। अवाम खे ईज़ाइण जी सज़ा ही न आहे। मूंखे लॻे थो त हिननि जे ख़िलाफ़ डिसिप्लिन सलूट न कयो हूंदो कंहिं सां बि, को वर्दी न पाए हूंदो, कंहिंजो पेट वॾो हूंदो, इन क़िस्म जूं शयूं हूंदियूं आहिनि त पोइ इन क़िस्म जा जेके आहिनि फ़ैसिला थींदा आहिनि त प्रमोशन रोकिया विया, ही कया विया, हू कया विया। मूंखे छाकाणि त जे तर जी असां ॻाल्हि कयूं था उहो तर तपियो पियो आहे, उते ॾोह बि थियनि था, उते धाड़ा बि आहिनि, फुरूं बि आहिनि, अगवा बि आहिनि। सो उनजे करे मूंसां बार बार चयो पियो त बाबा इल्ज़ाम कहिड़ा आहिनि, इल्ज़ाम साम्हूं अचणु घुरिजे। सही, बिल्कुल। सो मौसम साहब जी तरफ हलूंगा। मौसम साहब, सखर जो SHO आहे इमरान भयो, घोटकी जो SHO मोहम्मद रमज़ान मीराणी, सखर जा ही कुछ एहलकार आहिनि अब्दुल जब्बार चन्ना, इन्हनि जी साल जी कुछ सर्विस ख़त्म कई वई आहे ऐं ॿिए पासे इंक्रीमेंट खां बि मना कयो आहे, प्रमोशन्स बि न थींदा। ही इल्ज़ाम बहरहाल हिनखे तव्हां कहिड़े कॉन्टेक्स्ट कहिड़े नज़र के पर्सपेक्टिव सां ॾिसणु घुरिजे त ही सुठी ॻाल्हि आहे त हिननि खे सज़ा अची वई, पर इमदाद साहब चवंदा त ही नंढी सज़ा आहे। व्हाट यू हैव टू से? मुंहिंजो सुवाल इहो आहे, कंहिं बि ॿार खां पुछा कयो, पाण हिन सिंध जे कंहिं बि शहरी खां पुछा कयो, ही SHO ऐं एहलकार ही पघारनि ते जेरा हूंदा आहिनि, हीअ रुॻो पघार ते हलंदा आहिनि। इंक्रीमेंट बंदि थी वई त हुनखे वारो ॾुख थियो हूंदो, साईं वॾो मुंहिंजो वॾो नुक़सानु थी वियो, इंक्रीमेंट बंदि थी वियो, साईं मुंहिंजी पघार बंदि थी वई, वॾो मुंहिंजो मसइलो थी वियो। ही त बेसिकली छा चइबो आहे अंग्रेज़ी में, टिप ऑफ एन आइसबर्ग। ही त हेठां सॼो हिकिड़ो आइसबर्ग आहे, ही मथां रुॻो टिप में ई 15 माण्हू आहे, जेतोणीकि सुठी ॻाल्हि आहे, असां मौक़े मां हिनखे एप्रिशिएट कयां थो। जहिड़ी हिननि जा नाला ज़ाहिर कया विया आहिनि या ॾोह न आहिनि ॿुधाया विया, ॾोह न आहिनि ॿुधाया विया, सज़ाऊं ॿुधाई वियूं आहिनि, ॾोह न आहिनि ॿुधाया विया, इहो बि पब्लिक थियणु घुरिजे, इन में ट्रांसपेरेंसी अचणु घुरिजे। त जनरली ॿुधाया विया गैर कानूनी सरगर्मी इन सॼे तर में तव्हांखे ईमानदार SHO जेको पंहिंजे पघार ते गुज़ारो कंदो हुजे, मूंखे तव्हां हिकिड़ो ॻोल्हे ॾियो SHO ईमानदार पघार ते गुज़ार। ही त सिस्टम जो पार्ट ई न आहे त को SHO ईमानदार हूंदो ऐं उहो को पंहिंजे पघार ते सिर्फ़ु गुज़ारो कंदो, पॉसिबल ई न आहे। केरु जेकॾहिं निकिरी आयो ॿिन्ही हथनि सां सलूट आहे हुनखे, ऐं उन पंहिंजे जेकॾहिं उहो हूंदो त हुन पंहिंजे इलाइक़े में अमन अमान, छाकाणि SHO बादशाह हूंदो आहे पंहिंजे इलाइक़े जो, SHO इज़ किंग। कंहिं बि इलाइक़े में जेको SHO हूंदो आहे उनखे हर शइ जी ख़बर हूंदी आहे, वन थिंग।
त सेकेंड थिंग उनजो हर शइ ते कंट्रोल हूंदो, हुन ख़बर आहे केरु चोर आहे, केरु साध आहे हिते, केरु धड़ियल आहे, केरु पाथारेदार, सॼी ख़बर हूंदी आहे इलाइक़े जी। इन करे अहिड़ा SHO हाणे हिकिड़ी ॿी पॉलिसी 2 महीना पहिरीं, महीनो पहिरीं IG साहब हिकिड़ी जारी कई, मां सम्झां तमामु सुठी पॉलिसी हुई त SHO जो पूल ठहंदो ऐं SHO ॿिए ज़िले मां न ईंदो ऐं बाकिरदार SHOs, बाकिरदार माना जिन जी रिपुटेशन सुठी आहे, जिन ते को केस न आहे, जिन ते को रिश्वत जो इल्ज़ाम न आहे, जिन ते को इंक्वायरी न आहे, सो ऑन एंड सो फोर्थ, अहिड़े क़िस्म जा SHOs जो हिकिड़ो पूल ठहंदो ऐं उनखे हिकिड़ी कमेटी जेका जोड़ी वेंदी DIG लेवल ते, उन में उहो पूल मां ई SHO लॻी सघंदो, ॿाहिरां न लॻी सघंदो। उहा पॉलिसी केॾां वई आहे? 1 महीनो गुज़री वियो आहे, हिन में त 10 ॾींहंनि में अमल थी वञे हा। किथे आहिनि? असांखे DIG वाइज़, रेंज वाइज़ ॿुधायो त तव्हां जेका पॉलिसी अनाउंस कई हुई उनजा रिज़ल्ट किथे आहिनि? तव्हां ॾाढी सुठी पॉलिसी ठही आहे, इम्प्लीमेंटेशन में हिन ते 20% बि अमल थी वञे त बहितरीनु कमु थी वेंदो। अच्छा, प्रॉब्लम इहो आहे त SHOs जेके आहिनि उहे फ़िलहाल त भोतारनि जा ऐं जेके वॾेरनि जा जेके हाउसिस आहिनि, जेके बंगला आहिनि, उन्हनि जा हाज़िरी ॾींदा आहिनि, हुते हथ ॿधी बीठा हूंदा आहिनि। तव्हां जेके SHOs भोतारनि जे बंगलनि जा विज़िटर्स हूंदा, उहो न अमन अमान करे सघंदा ऐं न ई गैर क़ानूनी सरगर्मी रोके सघंदा। जेके पाण इन्वॉल्व आहिनि गैर क़ानूनी सरगर्मी, केतिरा SHOs आहिनि जेके तव्हां हलिया वञो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। SHO जे लिविंग स्टैंडर्ड सां, स्टाइल सां ख़बर पइजी वेंदी आहे, हुनजे हलण सां ख़बर पइजी वेंदी आहे। असां त वरी साफ़ियुनि जो ऐं पुलिस जो रस्तो अहिड़ो आहे न, कनेक्शन हुजे थो। असांखे ख़बर हूंदी आहे त ॾिसो न, तव्हांजी स्टाइल सां ख़बर पइजी वेंदी त ही SHO पर जेको आहे। फ़र्क़ु नथो पइजी सघे जॾहिं हिन जा नाला ज़ाहिर कया विया आहिनि त ॿिया SHOs बि ॿुधंदा, ॾिसो ॾोह बि डिवीजन में ॿुधाइणो थियो आहे पवंदो, त पोइ ॾोह ॿुधाइणा पवंदा न, तव्हां ॾोह कहिड़ा कया आहिनि। पर उहो ई सवाल कयां पई त ही काफ़ी न आहिनि त भई वो कुझु नाजाइज़ इख़्तियारनि जो इस्तेमालु कनि पिया या कुझु अहिड़नि सरगर्मियुनि में, गैर क़ानूनी सरगर्मियुनि में मुलविस आहिनि। इज़ दैट नॉट? मां मूंखे ॾाढी ख़ुशी तॾहिं थींदी जॾहिं को सीनियर ऑफिसर अहिड़नि क़िस्म जे नाजाइज़ इख़्तियारनि जे हुन में ॾोहनि में लाथो वञे, नौकिरी खां बरतरफ़ कयो वञे। मूंखे तॾहिं ख़ुशी थींदी जॾहिं हिकिड़े इलाइक़े में अमन अमान इंश्योर न करण जे चकर में ऑफिसर जेको आहे उनखे लाथो वियो हुजे, उनखे कारकर्दगी जी बुनियाद ते, ख़राबु कारकर्दगी जी बुनियाद ते लाथो वियो हुजे। हिते छा थो थिए? हिकिड़ो वाक़ियो थिए थो, वज़ीर साहब खे कंहिंखे पसंदि न आहे, SP साहब मुंहिंजो, त मां तव्हांखे ॿुधाए सघां थो स्पेसिफिकली त वज़ीर साहब जे चवण ते हिकिड़े पंहिंजो SP साहब ॻाल्हि न ॿुधी, अॻे ॾींहुं हुनजो ट्रांसफर ऑर्डर अची वियो। महीनो 2 महीना हेॾा होॾा लाइन में घुमंदो रहियो, 2 महीननि खां पोइ ॿिए ज़िले में थी वियो। अच्छा, बाबा जेकॾहिं हुनजी ख़राबु कारकर्दगी हुई, तव्हां हुनखे लाथो आहे त पोइ ॿिए ज़िले में कीअं वञी सघे थो? अहिड़ी क़िस्म जूं कई शयूं आहिनि त हीउ जेको ओवरऑल पुलिस जी मुक़ररनि जो सिस्टम आहे। पर हैविंग सेड दैट, मां सम्झां थो ॿियनि इदारनि जे भेट में पुलिस में अकाउंटेबिलिटी जो सिस्टम जेको आहे उहो काफ़ी बहितरु आहे। एतिरो सवलो न आहे, उते चेन ऑफ कमांड जो सिस्टम जेको आहे उहो बहितरु आहे, मक़सदु डिज़ायर्ड न आहे। पर SHOs जी जेको इन रेंज में, इहो सखर डिवीज़न में आयो आहे। सखर डिवीज़न में जेकॾहिं SHOs हटायो आहे त छा सखर डिवीज़न जा जेके ज़िला आहिनि हुते सुभाणे खां बहितरी अचणु शुरू थी वञे? मां चवां थो हिकिड़ो महीनो ॿियो ॾिसी था वठूं, महीने खां पोइ पाण वरी ते वेहंदासीं, हिन खे रिव्यू कंदासीं सिचुएशन खे, भई 15 SHOs खे या एहलकारनि घटाए वियो, छा थियो सखर डिवीज़न में, कहिड़ा अॻुवां घटि थी विया आहिनि, कहिड़ो क्राइम रेट हेठि आयो आहे। इन जो सभु साइंटिफिक एविडेंस हुजे न। हीअ हवाली जो ही PR आहे, ही PRO टाइप ख़बरूं आहिनि। अच्छा, इहे इन जो इम्पैक्ट न आहे। जेसि ताईं इम्पैक्ट थींदो जॾहिं सखर डिवीज़न जो शहरी ख़ुशि थींदो ऐं चवंदोसीं वाह वाह तव्हांजे फ़ैसिलनि सां असांखे अमन अमान नज़र अचे पियो, असांखे अमन अमान थींदो नज़र अचे पियो। उहो थियणु जेको आहे, उहो जेको अहसासु आहे थियण जो, ऐं मुंहिंजी सेफ्टी हुजे, मां फील कयां जॾहिं सखर डिवीज़न में एंटर थियां त मां फील कयां यार मां सखर डिवीज़न में अची वियो आहियां, हाणे मां सेफ आहियां। इहो अहसासु जॾहिं थींदो न, उहा आहे कारकर्दगी। अच्छा, हाणे ॿियो अफ़सोसनाक वाक़ियो असां शेयर कंदासीं पंहिंजे नाज़रीन सां, उन्हनि खे ख़ैर ऑब्वियसली ख़बर बि हूंदी। जी इमदाद साहब, तव्हां कुझु चवणु चाहियो पिया? जेको नोटिफिकेशन आहे न बरतरफ़ी पंहिंजो सज़ाउनि वारो, इहो बज़ाते ख़ुदि जेकर तव्हां कानून में वेंदो तव्हांखे लॻंदो त इहो बि अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु आहे। सो असल शइ इहा आहे त बाबा इहो एॾो वेग क़िस्म जो हिकिड़ो जनरलाइज़ करे इल्ज़ाम हणणु त बाबा अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु, अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल में छा छा थो अचे? उन में त कस्टडी में क़तल खां वेंदे धाड़ा फुरू कराइण ताईं आहे। छा कहिड़ो इल्ज़ाम आहे? या त इल्ज़ाम संगीन आहे त उहो ॿुधायो, नंढो इल्ज़ाम आहे त उहो ॿुधायो। मां जो सम्झां थो बाबा SHO जेको आहे उहो त तमामु वॾा ॾोह कंदो हूंदो। हाणे मुंहिंजे साम्हूं इहे समूरा SHO जेके आहिनि क्रिमिनल थी विया। उन्हनि SHOs जी पंहिंजी जेको ज़ाती हुन लाइ बि बहितर आहे, उन्हनि जी बहितरीअ लाइ
त बाबा असां ते ही इल्ज़ाम लॻो आहे, असांखे ॿुधायो त कहिड़ो इल्ज़ाम आहे असांखे तव्हां जेको सज़ा ॾिनी आहे, असांजी पघार घटाई आहे या असांजी इंक्रीमेंट घटाई आहे या असांजी सर्विस घटाई आहे। उन्हनि जे लाइ, उन्हनि जी सिहत लाइ बि इहो ज़रूरी आहे, इहो ॿुधाइणु घुरिजे। अदरवाइज़ इहो इन क़िस्म वेग क़िस्म जो जेको आहे इहो टर्म में जेकॾहिं इहो ख़बर जारी करणु बज़ाति ख़ुदि अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु आहे। सही, ठीकु। ॿियो इमदाद साहिब हिकिड़ो असां अफ़सोसनाक वाक़ियो पंहिंजे नाज़रीन सां शेयर कंदासीं। आमिर सुप्रो कराची में रिपोर्टर असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम आमिर, थैंक यू तव्हां असां सां गॾु मौजूदु आहियो। नाज़रीन, हाणे कराची जे समुंड किनारे वेझो हिकु लाश हथ आयो आहे, हिकु न बल्कि ॿ लाश हथ आया आहिनि। ॿ लाश हथ आया आहिनि। ॼाणाए वञे थो त ही जेके हिकु मर्द आहे, ॿियो औरत आहे, ऐं ॼाणाए वञे थो त उहो हिकिड़ो जोड़ो आहे। तालुक़ु उन्हनि जो गुजरांवाला सां आहे, कुझु सामान बि उन्हनि वटां हथ आयो आहे, पर हीउ मामिलो आख़िर छा आहे? हीअ जेके ॿ लाश हथ आया आहिनि ऐं हिनखे जहिड़े कॉन्टेक्स्ट में असां ॾिसणु वञूं पिया, हाणे ॾाढो ख़तरनाक लॻे पई ॻाल्हि। वधीक आमिर खां पुछी वठूं था त हिन केस जा, हिन मामले जा तफ़सील छा आहिनि। आमिर, हीउ वाक़ियो कीअं पेश आयो आहे? छा शनाख़्त थी चुकी आहे त हीउ को जोड़ो आहे? पाण खे जोड़े जो नालो ॾिनो वञे पियो? छा हिन ॿिन्ही जो हिक ॿिए सां तालुक़ु हुयो? कहिड़े क़िस्म जो सामान हिननि वटां हथ आयो आहे? पुलिस छा चवे पई? जी बिल्कुलु लैला, अॼु कराची जो क्लिफ्टन वारो इलाइक़ो, चाइना जे भरिसां हिकु औरत ऐं हिकिड़ी जेको नौजवान आहे उनजो गोलियूं लॻल लाश हथ आयो, ऐं जंहिंखां पोइ उन ॿिन्ही लाशनि जी सुञाणप त थी चुकी आहे। ऐं जेको नौजवान आहे उहो साजिद मसीह आहे ऐं जेकी औरत आहे उहा सना आसिफ आहे। जॾहिं त पुलिस जे आला ऑफिसरनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त हीउ जेको वाक़ियो नज़र अचे थो, ही जेको आहे ही ॿिन्हिनि जो तालुक़ु पंजाब जे शहर गुजरांवाला सां आहे। ऐं गुजरांवाला शहर में जेकी FIR आहे 365 बी, यानी छोकिरी जे अगवा थियण जी FIR कटियल आहे। त ही जो जेको रंग आहे इहो जोड़े खे जेको आहे गैरत जे नाले ते क़त्ल करण जे तरफ़ वञी रहियो आहे। ॿिए तरफ़ न, पर छा जोड़े जी शादी थियल हुई तॾहिं हिनखे जोड़ो चयो वञे पई? इहा कंफर्मेशन आहे? जी लैला, जोड़े जी शादी थियल हुई तॾहिं हिनखे जोड़ो चयो वञे पियो, इहा ॻाल्हि कंफर्म्ड आहे? ॾिसो, हिन महिल ताईं पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त ॿिन्ही जा जेके निकाहनामा छो न आहिनि थिया। ज़ाहिर आहे जॾहिं ॿई उते क़त्ल थी विया आहिनि त उन्हनि जा निकाहनामा जेसिताईं अॻियां नथा अचनि तेसिताईं नथो चई सघिजे। पर पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही जेकी छोकिरी ऐं छोकिरो आहे उन्हनि जे वारसनि सां असीं कोशिशि करे रहिया आहियूं त उन्हनि सां राब्तो थिए। अच्छा, यानी वारिसनि सां हेले ताईं राब्तो थियो ई कोन आहे? जी बिल्कुलु, राब्तो न थियो आहे, पर ॻाल्हि इहा आहे त हेॾे पोश इलाइक़े में को माण्हू गोलियूं हणी करे लाश उछलाए वञे, हिकिड़ो पुलिस ते सवालिया निशान आहे त छा उन इलाइक़े में CCTV फुटेज जो निज़ाम न हो? जेकॾहिं सिंध हुकूमत सेफ सिटी मंसूबे जी ॻाल्हि करे थी त ही केतिरनि जॻहुनि तां ज़ाहिर। अच्छा आमिर, को हिन डेड बॉडीज़ जी ख़बर केड़ी महल पई आहे? यानी वाक़ियो पेश आख़िर कॾहिं आयो आहे? इन हवाले सां को पुलिस कुझु शेयर कयो आहे? ही सुबुह जेको आहे लॻभॻि 12 वॻे जे लॻभॻि जेको आहे रेस्क्यू टीमनि खे इतलाह मिलियो त 2 लाश जेके आहिनि पिया आहिनि, उहे रेस्क्यू टीमनि लाश जेको आहे अस्पताल मुंतक़िल कया। पर उहे लाश पुराणा केतिरा आहिनि, इहा ख़बर पइजी सघी आहे? बिल्कुल, लाश त ताज़ा आहिनि। जेकॾहिं ॻाल्हि कजे त लाश जेको आहे असुर जे टाइम जेको आहे उहे फिटी कया विया आहिनि। ठीक, वॾी महिरबानी तव्हां सां गॾु मौजूदु आहे, कुझु तफ़सील तव्हां असांखे ॾिना पए। मौहसिन साहब, इमदाद साहब, ही हिकिड़ो वॾो इशू बणिजंदो वञे पियो। हाणे इहा ख़ैर जेको ही पेयर जंहिंखे क़त्ल कयो वियो आहे, हिनखे जोड़े जो नालो त ॾिनो वञे थो, पर इट इज़ स्टिल नॉट येट कंफर्म त ही शादीशुदा हुया या न। बट अगेन हिकिड़ो वॾो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। ऐं ॿिए पासे जेको जिरगनि जे हुकूमत ते गैरत जे नाले ते अफ़सोस सां क़त्ल थियनि था, उहा बि वरी हिकिड़ी कंडेमेबल शइ आहे। सो मौहसिन साहब, व्हाट इज़ योर ओपिनियन ऑन दिस पर्टिकुलर इशू? ऐं पोइ जिरगे जे हुकुम ते जेकी हवाजाई जो क़त्ल थियो आहे उन ते असां ॻाल्हि ॿोल कयूं था। हवाजाई जो बि क़त्ल थियो, हुन सां गॾु मर्द जो बि क़त्ल थियो आहे। ओके, डज़ इट मैटर त हुननि जो शादी थियल हुई या न हुई? इट डज़ नॉट। एक्चुअली ॻाल्हि छा आहे, जो ही त गुजरांवालो जो वाक़ियो आहे। हाणे ख़बर पवे हिन जो पोयां कॉन्टेक्स्ट छा आहे। अगवा जो केस दाख़िल करायो त अपेरेंटली इहो लॻे थो त इहा छोकिरी खे अगवा कयो ऐं हीअं पसंदि जी शादी लाइ निकिती आहे, कुझु अहिड़े क़िस्म जूं शयूं अचनि थियूं। गुजरांवाला केरु माण्हू आहिनि, उहो आसिफ मसीह क्रिश्चियन कम्यूनिटी सां तालुक़ु रखे थो। सो इहो थोरो इन शयुनि खे जे कॉन्टेक्स्ट में वेंदासीं त कोई इन्वेस्टिगेशन थी, जर्नलिस्टिक इन्वेस्टिगेशन थिए तॾहिं ख़बर पइजी वेंदी। पुलिस पंहिंजी इन्वेस्टिगेशन करे पई। पर हीउ जेको इलाइक़ो आहे, हीउ जिते पाण वेठा आहियूं, जिते पंहिंजो ऑफिस आहे, हितां खां 2 या 3 किलोमीटर जे पाण खां ही आहे ही एरिया जिते आहे। इहो थोरो सुनसान इलाइक़ो आहे, पर हिन जे साम्हूं सॼी फ्लैटनि जी हिकिड़ी लाइन आहे ऐं हिते पॉसिबिलिटी आहे त हिते लॻल हूंदा CCTV कैमरा। ॿियो ॻाल्हि ज़ाहिर आहे, क्लिफ्टन वारो इलाइक़ो जेको आहे इहो कैंटोनमेंट जो आहे। आई डोंट नो त हिन में सिटी वारनि सिटी तरफ़ां
CCTV कैमरा वञा लॻायूं वियूं आहिनि या इहो सिलसिलो हले पियो त इहो राति जी ऐं सुबुह जी जेका त चुरपुर आहे हुन ख़बर पइजी वेंदी त कहिड़ियूं गाॾियूं आयूं कहिड़ियूं वयूं, इहो कोई एॾो ॾुखियो कमु कोन्हे। हिन खां थोरो मुफ़ासिले ते बिलावल चौरंगी आहे, हिन खां थोरे मुफ़ासिले ते हिते चाइना मार्केट लॻे थी सॼी, हिन खां थोरे मुफ़ासिले ते ई काफ़ी हिते इस्टेब्लिशमेंट्स आहिनि जेके पंहिंजो CCTV कैमरा मां ख़बर पई सघे थी। हाणे ॻाल्हि सॼी आहे ओवरऑल जेको तव्हां सुवालु पुछियो आहे कि पसंदि जी शादी जे हवाले सां इहो जेको क्राइम हाणे वधंदो वञे पियो, ही पाण काफ़ी ॾींहंनि खां रिपोर्ट कयूं, तव्हां बि रिपोर्ट कयो पिया, मां बि रिपोर्ट कयां पियो, ऐं इहे वाक़िया हाणे सिंध जी कुंड कुर्छ में निकिरणु शुरू थी विया आहिनि। जो सिर्फ़ु सबबु हिकिड़ो मूंखे नज़र अचे थो त इहे जेके मारण वारा आहिनि इहे सम्झनि था इन केस में थोरी तकलीफ़ ईंदी, गिरफ़्तारियूं थींदियूं, उनखां पोइ जेकॾहिं पीउ मारे थो त माउ फरियादी थी वेंदी, उहा माफ़ु करे छॾींदी, जेकॾहिं पुटु मारे थो, भाउ मारे थो त पीउ फरियादी थी उनखे माफ़ु करे छॾींदो। इहो हिकिड़ो लकूना हिन में मौजूदु आहे। पर सुठी ॻाल्हि इहा थी आहे इन्हनि केसुनि में जेके 2-3 वेरी रिसेंट थिया आहिनि त बजाए फरियादी ॿियो केरु थिए, रियासत पाण फरियादी थी आहे। रियासत जॾहिं पाण फरियादी थिए माना हिन में माफ़ी कोन्हे, इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। बदीन जो जेको वाक़ियो थियो आहे उन में बि रियासत पाण फरियादी थी आहे, जेको मदेजी वारो वाक़ियो थियो आहे ज़्यादा जतोई वारो, उनमें बि रियासत पाण, ॿई ब्रूटल जेके आहे किलिंग्स मर्डर्स इहे थिया आहिनि। ऐं हीअ बि तव्हां ॾिसो मथे में गोलियूं हणी मारियो वियो आहे, हीअ ॿई वाक़िया जेके आहिनि। हिन जो मक़सदु आहे मारण वारनि ख़बर आहे त थींदो वञो कुझु कोन। असांजो जेको सिस्टम आहे हिकिड़ो मसइलो इहो आहे, असां वटि औरत पसंदि जी शादी करे थी त जेको आहे उहो ॾोह कयो आहे। पसंदि जी शादी जे हवाले सां को सख़्तु क़िस्म जी पाकिस्तान में कानून साज़ी जी ज़रूरत आहे, उहा जेसीं ताईं नथी थिए। तव्हां ॾिसो इंडिया में तमामु सख़्तु कानून आहे पसंदि जी शादी जे हवाले सां, कंहिंखे ज़रूरत न आहे त पसंदि जी शादी खे बदनामी चयो वञे पियो या औरत पंहिंजी का राय उन मर्द जी उन फैमिली जी गैरत जा मसइला अचनि। बाबा तव्हां न्याणी खे सुठी तालीम ॾियो, पंहिंजी पसंदि करे थी शादी त तव्हां उनखे फैसिलिटेट करियो। त ही तव्हां रोके को मूंखे ॿुधायो त इहो कीअं रुकिजी सघे थो। वेरी सॉरी टू इंटरफेयर, हिते असां हिन शइ ते बि डिस्कशन करे सघूं पिया त हिकिड़ो वॾो अंग यानी दैट इज़ मोर हॉरेबल, उन्हनि इहे अंदाज़ सां असां बि इहा ई डिस्कशन कयूं पिया। या जीअं बलोचिस्तान में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो ऐं हुन मक़बूला जी माउ जो बयानु आयो पियो त जेको थियो आहे उहो ठीकु आहे, पर ही ख़तरनाक ॻाल्हि न आहे त हिकिड़ो वॾो अंग मौजूदु आहे जेको इन ॻाल्हि खे क़तल करण वारी ॻाल्हि खे सही सम्झे थो त ठीकु आहे जेकॾहिं ॿ ही भॻाइनि शादी कई आहे, नाउ इट इज़ ओके टू मर्डर देम। डोंट यू थिंक त इहा वॾी हिकिड़ी ख़तरनाक शइ आहे? इहे सभु माण्हू असांजी सोसाइटी में मौजूदु आहिनि, इन जे लाइ असांखे कुझु न कुझु करिणो पवंदो। लैला ख़तरनाक शइ हिन खां वधीक इहा पई थिए त इहे रेट के केस ई वधंदा वञनि पिया। अहिड़ो मुआशिरो जिथे मोबाइल सोशल मीडिया तेज़ थी, अहिड़ो मुआशिरो जिथे मोबाइल फ़ोन आम आहे, जिथे इन्वेस्टिगेशन जूं सहूलियतूं बहितर थी वञनि, जिथे कानून सख़्तु थींदा वञनि पिया। ॻाल्हि सॼी इहा आहे त मुंहिंजी नज़र में मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय, असांजी रियासत इहे रियासती कानून ऐं जेके आहिनि उहे औरत सां बीहनि न पिया, उहे औरत सां नथा बीहनि। मज़लूम औरत सां जंहिंजो क़तल थी वञे त उन सां नथा बीहनि। मर्द बि मारिया वञनि पिया, बलोचिस्तान में मर्द मारियो वियो, हिन वाक़े में मारियो वियो आहे। अॼु कराची वारे गुजरांवाला वारा जेका जोड़ो आहे उनमें बि हिकिड़ो मर्द मारियो वियो आहे। इहे इन में ॻाल्हि सॼी आहे त इन ते कानून साज़ी सख़्तु करण खां सवाइ बहितरी मूंखे नथी अचे। ॿियो समाज में बि तब्दीलियूं आणियूं पवंदियूं। न्याणी जेका आहे उनखे उहा आज़ादी जेका हू पसंदि जी शादी जे हवाले सां घुरे थी, तव्हां कीअं था रोके सघो हिनखे? हीअ त अज़ल खां हलंदो अचे पियो, हज़ारे सालनि खां हलंदो अचे पियो, हज़ारे सालनि खां हलंदो। पर हिनजो मक़सदु इहो आहे त हर को माण्हू मर्द थिए घर में, जेसीं ताईं सज़ाऊं न ॾियूं। कन्विक्शन रेट तव्हां हिननि में ॾिसी वठो, मां हिन ते वर्किंग कयां पियो त जेको कन्विक्शन रेट आहे इन्हनि केसुनि में उहो केतिरो आहे। मां नथो सम्झा 4-5% खां मथे हूंदो, 10% खां मथे हूंदो। सही, बिल्कुलु। ऐं हिते औरतुनि न्याणियुनि सां सिर्फ़ु पसंदि जी शादी जो मसइलो ई न आहे, हुनखां अलावा हीअ त यानी सफ़ा ॻाल्हि चढ़ी वञे पई, हुनखां अलावा बि हुननि खे कंहिं न फ़ैसिले में शामिलु कयो वेंदो आहे, न का ॻाल्हि हुननि जी ॿुधी वेंदी आहे, त हीअ बि ॾाढी ख़तरनाक हिकिड़ी शइ आहे। बहरहाल आख़िरी टॉपिक असां डिस्कस कंदासीं, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अंदरि छा थिए पियो। तहरीक हलाइण जो हुननि ॻाल्हि कई आहे ऐं PTI जे बानी बि सुप्रीम कोर्ट खे अप्रोच करे छॾियो आहे, जेका हुनजी बेल रिजेक्शन थी आहे 9 मई जे केसिस में। ऐं ॿिए पासे हाणे इहो PTI क़यादत चवे पई, इंदाज़ साहब तव्हांजी तरफ़ां वेंदसि त हर टिकट होल्डर जेको आहे उनखे पंहिंजे तक मां एहतजाज रिकॉर्ड कराइणो पवंदो। त इन सां इहा स्ट्रैटेजी इनखे तव्हां कीअं एनालाइज़ कयो पिया? इहा ठीकु हिननि फ़ैसिलो कयो आहे ऐं इन करण सां वॾो इम्पैक्ट ऐं डिफरेंस पैदा थी सघे पियो? इंदाज़ साहब लला सिंधी जी हिकिड़ी चवणी आहे, भुली भुली आई भाण तब न भुली। वॾे अरसे खां पोइ हिनखे ख़्यालु आयो आहे त तहरीक जो जेको आगाज़ कीअं कबो आहे, शुरूआत कीअं कबी आहे, पर लॻे थो त खोड़ सारो नुक़सान PTI पंहिंजो करे चुकी आहे। हिन वक़्तु ताज़ा जेका ख़बर आई आहे उहा इहा आहे त जिन ॿिनि पंहिंजो PTI जे अॻुवाणनि खे 9 मई जे केसिस में सज़ाऊं आयूं, अहमद चट्टा जेके MNA आहिनि ऐं हुया बल्कि
ऐं मलिक अहमद बच्छर जेके आहिनि, जेके पंजाब असेंबली अपोजिशन लीडर आहिनि, उन्हनि खे नाअहल करे छॾियो आहे इलेक्शन कमीशन, छाकाणि ॿिन्ही खे सज़ाऊं अची। ॿी ख़बर जेका आउं सां शेयर कयां उहा इहा आहे त पंजाब असेंबली में अॼु अपोजिशन मलिक अहमद बच्छर जे जेको आहे नाअहली जे ख़िलाफ़ या हुनजी सज़ा जे ख़िलाफ़ एहतजाज पे कयो। उन दौरान पंजाब असेंबली जे हिकु अपोजिशन मेंबर वञी थप्पड़ हई आहे हुकूमती मेंबर खे। सो सूरत हाल जेका आहे उहा सियासी गर्मी त वधे पई, पर तहरीक इंसाफ़ जेका आहे उहा पंहिंजो जाम सारो नुक़सानु कराए हिन वक़्तु सज़ाउनि वारे पासे पीटीआई वञे थी पई। अॼु जेको आहे हिकिड़ो मियांवाली जी अदालत, सरगोदा जी अदालत, जेको मियांवाली में टोड़ केस हुयो, जेको पोयनि ॾींहंनि पुछो पियो उमर अयूब जो, जंहिंमें उमर अयूब खे उन्हनि इश्तिहारी करार ॾेई छॾियो आहे। पीटीआई इहो फ़ैसिलो कयो आहे त जिन अॻवाननि जे ख़िलाफ़ केसिस दाख़िल आहिनि 9 मई जा, उहे फ़ैसिले वारे मरहले में वञनि था, उहे अदालतुनि में पेश न थियनि, रूपोश थी वञनि, मफ़रूर थी वञनि। सो पार्टी सॼी 8 अगस्त ताईं आख़िरी डेडलाइन आहे सुप्रीम कोर्ट जी। 8 अगस्त ताईं फ़ैसिला ॾियणा आहिनि दहशतगर्दी जी अदालतुनि खे। सो उन खां बचण लाइ ज़ाहिरा इहो कानून आहे त जेकॾहिं ॾोहारी जेको आहे, मुलज़िम जेको आहे, जेकॾहिं उनखे जे ख़िलाफ़ फ़ैसिलो अचिणो आहे त उनखे अदालत जे कटहरे में फ़ैसिले जे ॿुधाइण लाइ मौजूदु हुजणु घुरिजे, ॿुधण लाइ। पर इहो बि आहे त इमरान ख़ान मौजूदु कोन हुयो, उनखे सज़ा अची वई 5 अगस्त 2023 ते, जेका सज़ा उन्हनि खे तोशाखाना वारी पहिरीं सज़ा आई 5 सालनि वारी। सो इहो लाज़मी न आहे त अदालत उनजो इंतज़ारु करे। अदालत हिकु नोटिस कंदी, ॿियो नोटिस कंदी, अरेस्ट वारंट कंदी। जेकॾहिं मुलज़िम नथो अचे त अदालत फ़ैसिलो ॿुधाए सघे थी। पर हाणे जेका तहरीक वारी ॻाल्हि जेका मां कई पई, त तहरीक खां अॻु सॼी पीटीआई जेका आहे ऐलान थी वियो आहे त बाबा असां रूपोश थी वेंदासीं, असां न वेंदासीं अदालतुनि में। त पोइ जेकॾहिं रूपोशी में तहरीक कीअं हलंदी, असल सवाल इहो आहे। पर सिंध में एतिरो ज़रूरु आहे, मूं ॾिठो त हलीम आदिल शेख थोरो मैदान हिन जो गरमायो, कि उमरकोट बि विया, जुॾे बि विया, मीरपुर ख़ास बि विया, हैदराबाद में बि रैलियूं शैलियूं कढियूं आहिनि। पंजाब में कुझु ई कोन्हे। केपीके में ज़ाहिरा उते जंगल में मोर नाचा किसने देखा, उन्हनि जो पंहिंजो इलाइक़ो आहे, उते एहतजाज कंदा रहनि, को फ़र्क़ु कोन पवंदो, पंहिंजी उन्हनि जी हुकूमत आहे। पर ॿियनि सूबनि में उन्हनि जो एॾो को ज़ोर कोन्हे। मूंखे नज़र नथो अचे त 5 अगस्त ताईं जेका इमरान ख़ान साहिब जी ख़्वाहिश हुई त तहरीक पीक ते हुजे, मूंखे पीक ते वेंदे नज़र कोन थी अचे। वॾो नुक़सानु पीटीआई पंहिंजो कराए चुकी आहे। हा, हाणे इहो ज़रूरु आहे शहर ॻोठ हल्का हल्का मुज़ाहिरा थींदा, 2-3 महीना जो सिलसिलो जारी रहंदो, उन खां पोइ शायदि तहरीक पीक ते वञे। ओके जी, हींअर मूंखे पीक ते सही ठीक है। मौसी साहब का लास्ट कमेंट वठंदासीं। तहरीक कामयाब थींदी, सज़ाउनि जो सिलसिलो केसिताईं जारी रहंदो मौसी साहब? इहो मां थोरी ऑल्ट्रेशन करे वञा। ऑल्ट्रेशन जेका कई आहे हुननि चयो त 5 अगस्त ते एंड थींदी तहरीक, माना पीक अची चुको हूंदो, जो मिड अची चुको हूंदो, पोइ या पंहिंजे पीक ते हूंदी 31 जुलाई खां। हा, उहो मतलब इहो आहे मुखालिफ़ झुकाइजे, उहो त अञा शुरू ई कान थी आहे त पीक काथे ईंदी अञा ताईं, ऐं आख़िरत काॾे थींदी। तो तंहिंजे करे इहे पंहिंजो नॉन स्टार्टर आहे बेसिकली। अच्छा, ठीक है। थैंक यू वेरी मच मौसर साहब, इमदाद साहब, तव्हां सां एनालिसिस रूम में गॾु मौजूदु हुया। नाज़रीन, जो कि प्रोग्राम ॾींदा इजाज़त, पंहिंजो फीडबैक ॼण हरीदिस न विसारींदा। मुलाक़ात थींदी सुभाणे। अल्लाह हाफ़िज़।